अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम रूबरू में जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, हर भेरे असां कंहिं न कंहिं शख़्सियत खे दावत ॾींदा आहियूं। अॼु जंहिं शख़्सियत खे असां पंहिंजे हिन स्टूडियो में दावत ॾिनी आहे, नवाबशाह में जेको हिकिड़ो अहिड़ो इदारो जिते ग़रीब जेके मुस्तहिक जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ शहीद राणी जे नाले सां दस्तरख़्वान लॻायो वियो आहे। नवाबशाह में जिते काफ़ी सारा ग़रीब मुस्तहिक माण्हू 2 टाइम या 3 टाइम उन्हनि खे उते मानी मिलंदी आहे। उन बहरिया टाउन दस्तरख़्वान जा असिस्टेंट मैनेजर हिन वक़्तु असां सां गॾु पंहिंजे स्टूडियो में उन्हनि खे दावत ॾिनी आहे। कुझु ॾींहं पहिरियां कचहरी रोड ते उन्हनि जी ब्रांच जी उनजी शाख जेकी बहरिया टाउन जी उनजो इफ़्तिताह कयो वियो। MPA हाजी अली हसन ज़रदारी जे फर्ज़ंद मोहतरम जनाब ज़ामिन अली ज़रदारी पारां उनजो इफ़्तिताह कयो वियो ऐं हिन वक़्तु जेको आहे सो उहो दस्तरख़्वान हली रहियो आहे ऐं काफ़ी सारा जेके मुस्तहिक माण्हू आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, उहे जेके आहिनि उते 2 या 3 वक़्तनि जी ख़बर न आहे। साईं जिन खां हिन वक़्तु पुछा कंदासीं, मालूम वठंदासीं त केतिरा टाइम उन्हनि खे मानी मिले पई। साहिबु, तव्हांखे सभ खां पहिरियां त असां पंहिंजे हिन स्टूडियो में अचण ते भलीकार, वेलकम। सर, इहो ॿुधायो त जेको दस्तरख़्वान लॻो आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां जेको दस्तरख़्वान हली रहियो आहे नवाबशाह में, ऐं कुझु ॾींहं ई पहिरियां नवाबशाह जे कचहरी रोड ते तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत बिल्डिंग जो इफ़्तिताह कयो MPA हाजी अली हसन ज़रदारी जे फर्ज़ंद मोहतरम ज़ामिन अली ज़रदारी पारां। त उहो जेको इफ़्तिताह थियो आहे ऐं हिन वक़्तु जेको हली रहियो आहे, त असांखे इहो ॿुधायो असांजे नाज़रीन खे त केतिरा तक़रीबन जेके आहिनि मुस्तहिक माण्हू हितां मंझंदि जी मानी या राति जी मानी घणा टाइम हलंदी आहे ऐं इहा मानी जेकी आहे कंहिंजे लाइ, ग़रीबनि जे लाइ या को ॿियो बि माण्हू वठी सघे थो? सभिनि खां पहिरीं इम्तियाज़ भाई, तव्हांजो लख महिरबानियूं। तव्हां हिन प्रोग्राम में असांखे हिन लाइक़ सम्झो, दावत ॾिनो, थैंक यू वेरी मच, महिरबानी। ॿी ॻाल्हि त मां हिकिड़ो प्रोग्राम जे तवसुल सां मां ॿुधाईंदो हलां त हीउ जेको बि बेनज़ीर मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जे नाले सां जेको दस्तरख़्वान आहे, हिन दस्तरख़्वान जी मानी ख़ैरात जी मानी आहे। हिन मानी खे मुसाफ़िर खाई सघे थो, अमीर खाई सघे थो, ग़रीब खाई सघे थो ऐं 2 टाइम जी मानी आहे ऐं फ्रेश मानी आहे। मां होटलिंग फील्ड खां हिन इदारे में आयो आहियां, रेस्टोरेंट फील्ड में। मां माना रीजन प्लाज़ा जो बैंकवेट कैप्टन रहियो आहियां। हिननि सुठनि इदारनि जो मां गिला कोन थो कयां, उते बि फ्रीज़र कयो वेंदो आहे मानी, पर अल्हम्दुलिल्लाह हिन इदारे में मां आयो जॾहिं खां हिन जी हिकिड़ी शइ मूंखे बहितरीनु लॻी। हिकिड़ी त ही ज़कात या फ़ितरे जी न आहे, जीअं ॿिया चीपा सैलानी नाले सां जेके बि इदारा हलनि पिया, जेके बि ख़ैराती इदारा हलनि पिया, उन्हनि में सदको ऐं ज़कात ऐं ही ख़ैरात जी मानी आहे। ऐं पंहिंजे नवाबशाह में अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जेके सफ़ेद पोश आहिनि, जेके वीचारा अगरि मुफ़्त जो खाइण बि चाहिनि त इहे जेके इस्लामी दायरा आहिनि, बाबा ज़कात नथो वठी सघी, बाबा फ़ितरो नथो वठी सघी, फ़ितरे जी ज़कात जी माल नथो खाई सघी। त हीअ मां तव्हांजे प्रोग्राम जे तवसुल सां ॿुधायां त हीअ यूनिवर्सिटी जा स्टूडेंट या हिकिड़ा रेड़ी वारा, रक्शे वारा या सफ़ेद पोश जेके सम्झनि था यार हिकिड़ो टाइम मुसाफ़िरी कंहिं होटल ते वेही खाईंदुसि, त अॼुकल्ह जी महांगाई जे दौर में जेको सिंपल बि माण्हू मानी खाए त 400-500 रुपया, ऐं असांजे मज़ूर जी ॾियाड़ी आहे 300-400-500-600 रुपया। अगरि हू हिन 500 जी ॾियाड़ी में किथे होटल ते मानी बि खाए थो, दही या पकोड़नि सां बि 200-250 वेंदसि हलिया। त इन प्रोग्राम जे तवसुल सां मां ॿुधाईंदो हलां त जेके बि स्टूडेंट्स रेड़ी वारा, रक्शे वारा या कहिड़ा जेके पंहिंजो गुज़र सफ़र 1000-500 जी ॾियाड़ी ते कनि था, तूं बेशक हिते खाई सघनि था। हीअ सभिनि लाइ आहे। हिन में को काफ़ी दोस्त सां पुछा कंदा आहिनि छा हीअ पीपल्स पार्टी वारनि लाइ आहे या असांखे को कार्ड जी बेनज़ीर कार्ड जे नाले सां आहिनि, उन्हनि कार्ड में हीअ कंहिंजे कार्ड जे लाइ न। टाइम कहिड़ो हूंदो आहे? टाइम अदा हिन में हूंदो आहे हिकिड़ो 12 खां 3 बजे ताईं। ऐं सुठी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां दस्तरख़्वान जी त असां वटि मेन्यू वाइज़ आहे, वीकली मेन्यू ठहंदो आहे, लंच में कुझु ऐं डिनर में कुझु। त 12 बजे खां 3 बजे जेको अगरि मिसाल असां वटि दाल पचायो आहे या वेजिटेबल पचायो आहे या राइस पचायो आहे, हाणे राति जी डिनर में असां वटि चेंज आहे मेन्यू। त असां वटि जेतिरो बचियो आहे 3 कलाक में 12 खां 3 बजे ताईं, ऐं माण्हू असां वटि घटि अची विया ऐं मानी घणो बची वियो आहे, त असांखे इजाज़त ई न आहे त उहो ॾींहुं वारो मानी राति जो हलायूं। न त सुठे रेस्टोरेंट्स में, 5 स्टार होटल्स में, मैरिज लॉन्स में फ्रीज़र कयो वेंदो आहे त भाई हीउ रखो, राति जो इस्तेमालु कंदासीं। असांखे इजाज़त ई न आहे। अगरि चिकन बि असां वटि आहे न, मिसाल चिकन कोरमा या चिकन बिरयानी पचियल आहे ऐं राति जो डिनर में कुझु ॿियो आहे, त असांखे उहो
पार्सल करे ॿियनि माण्हुनि खे ग़रीबनि खे मिसकिन खे डिस्ट्रीब्यूट करिणो आहे या पंहिंजे स्टाफ सां जेके ग़रीब आहिनि उन्हनि में डिस्ट्रीब्यूट करे राति जो फ्रेश मानी पचंदो। फ्रेश मानी पचंदो। त इहो ॿुधायो त असांजा जेके शहरी आहिनि जेके ग़रीब आहिनि जेके ड्रिजंदा आहिनि त यार अलाए मानी मिलंदी भलाए न मिलंदी त उन्हनि खे छा करणु खपे? असल में ईअं आहे की हिकिड़ो असांजा जेके ॾिस असां सिंध जा सिंधी माण्हू घुरनि ॾाढो ॾुखियो थो लॻे त यार कंहिंखां घुरी कीअं कजे। ऐं असां हिन में इदारे में ईअं रखियो आहे या लाइननि खां माण्हू लड़ाईंदो आहे त लाइननि में धिका खाइण ॾाढा। त मां हिन प्रोग्राम जे तवसुल सां इहो ॿुधाईंदो हलां त भाई असां वटि 3 कलाक में सुठी मानी ऐं घणी मानी पचंदी आहे। अगरि माण्हू अचनि त एतिरो लाइनिंग बि न आहे ऐं अहिड़ा माना सिस्टम बि न आहे ऐं को कार्ड जो या कंहिं सिफ़ारिश जो या कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। हीउ तव्हांजो पंहिंजे इलाइक़े में पीपल्स पार्टी जी तरफ़ां आसिफ़ साहिब जे तरफ़ां आदि फरियाल जे तरफ़ां या कंहिंजे माना हिकिड़ो पीपल्स पार्टी जी तरफ़ां ई शइ असां वटि आई आहे। हिन जो वधि में वधि केयर कयूं, ख़्यालु कयूं ऐं अगरि फैमिलीज़ बि अचनि था असां फैमिलीज़ बि असां वटि जॻह आहे विहारण जे, मासूम ॿारनि जो थधे पाणी जो बंदोबस्तु आहे, खाइण पीअण जो मानी जेको आहे असांजो फ्रेश आहे ऐं कंहिं बि निस्बत सां को बि माण्हू असां तव्हांखां केरु पुछा कोन कंदो त तव्हां कहिड़े क़ौम सां या कहिड़े पार्टी सां तालुक़ु था रखो, बिल्कुलु बेहिजक थी अची सघे थो इन टाइमिंग जे हिसाब सां। आख़िर में को असांजो नाज़रीन जे लाइ को मैसेज, को शहरनि जे लाइ, को ग़रीबनि जे लाइ को मैसेज? मैसेज मुंहिंजो पंहिंजे शहर जे लाइ इहो आहे की असां पंहिंजे शहर में जेतिरा तरक़ियाती शयूं अचनि पिया पीपल्स पार्टी खां माण्हुनि खे हज़ार लख गिलाऊं हुजनि पंहिंजी जॻह ते आहे, पर असां बि असांजे नवाबशाह में असांजा क़ब्रिस्तान बि नवाबशाह में आहिनि। अगरि रुपए में अगरि 4 आना बि कमु थियो आहे त पीपल्स पार्टी जो थियो आहे, पीपल्स पार्टी जी तरफ़ां ई थियो आहे, ॿिए कंहिं पार्टी नवाबशाह खे कुझु कोन ॾिनो आहे। असां उन्हनि शयुनि जो पंहिंजो ख़्यालु कयूं, पंहिंजे सफ़ाई जो ख़्यालु कयूं, पंहिंजे बचनि जो तइलीम जो ख़्यालु कयूं ऐं कंहिं ॿियनि माण्हुनि जो बचाए ॻाल्हियुनि में पार्टियुनि बाज़ियुनि में हिननि खां असां पंहिंजे शहर जे सफ़ाई जो ख़ासि के स्पेशल सफ़ाई जो ऐं पुरअमन तरीक़े सां रहूं, तइलीम ते पंहिंजे ॿारनि जो ध्यानु ॾियूं ऐं पंहिंजे इन शहर जे तरक़ियाती कमनि जो माना जेको असांखे पीपल्स पार्टी तरफ़ां मिलनि उन्हनि जी हिफ़ाज़त कयूं। वॾी महिरबानी। ऐं नाज़रीन ही हुआ वसीम बिरोई जेके जिन तव्हांजा वीचार ॿुधा। उन्हनि चयो त नवाबशाह शहीद बेनज़ीराबाद में जेके कम थी रहिया आहिनि तरक़ियाती कम वधि खां वधि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कम थी रहिया आहिनि ऐं हीउ जेको दस्तरख़्वान हली रहियो आहे इहो ग़रीबनि जे लाइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां हीउ दस्तरख़्वान आहे ऐं 2 टाइम जेको आहे मुस्तहिक़ ग़रीबनि खे मानी ॾिनी वेंदी आहे, मंझंदि जी मानी ऐं राति जी मानी। ऐं इन में काफ़ी सारा सवनि जी तइदाद में ख़ानदान जेके आहिनि हितां मानी खाईंदा आहिनि ऐं हीअ जेकी मानी आहे इहा ज़कात या सदके जी न आहे, हीअ ख़ैरात जी मानी आहे, ख़ैरात फी सबीलिल्लाह जी मानी आहे ऐं हर को माण्हू खाई सघे थो, अमीर ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हू। ऐं ख़ासि तौर ते हिननि जेको ॿुधायो जेको वधंदड़ महांगाई ऐं बेरोज़गारी जे सबबु जेको मज़दूर माण्हू मज़दूर तबिको मानी वठण जे लाइ परेशान आहे त हीउ जेको दस्तरख़्वान आहे हीउ उन्हनि जे लाइ तमामु घणी हिकिड़ी वॾी सहूलियत आहे। नाज़रीन ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में शामिलु थींदासीं कंहिं ॿी शख़्सियत सां, तेसीं ताईं अल्लाह।